बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी एडवर्ब ऑफ अफर्मेशन और नेगेशन यानी हाकारी या नाकारी ज़र्फ़ के बारे में पढ़ंदासूं। एड़ा एडवर्ब या एड़ा लफ्ज़ जेके यकीन, शक, इनकार या तरदीद जी माना ज़ाहिर कन त उन्हनि के एडवर्ब ऑफ अफर्मेशन और एडवर्ब ऑफ नेगेशन चइबो आहे। जी आए एडवर्ब which show belief or disbelief, affirmation or negation are called adverb of affirmation or negation। एड़ा ज़रफ़ जेके जेको आहे शक, शुबे, यकीन, इनकार या तरदीद जी माना ज़ाहिर कन त एड़न जेको आहे लफ्ज़न के या एड़न एडवर्ब के या एड़न ज़र्फ़न के हाकारी या नाकारी ज़र्फ़ चइबो आहे। फॉर एग्जाम्पल surely, perhaps, yes, indeed, no doubt, certainly, probably, no, truly, not, not at all। ये एड़ा लफ्ज़ आहिनि जेके एडवर्ब ऑफ अफर्मेशन और नेगेशन तौर जेको आहे सेंटेंस में इस्तेमाल थींदा आहिनि ऐं जेको आहे इनकार या तरदीद जी माना के ज़ाहिर कंदा आहिनि। असां पंहिंजे फर्स्ट एग्जाम्पल मिसाल में ॾिसूं था surely she is mistaken, यकीन सां या यकीनन हुनखां ग़लती थी आहे। त हिते असां ॾिसूं था त surely लफ्ज़ जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ अफर्मेशन जेको आहे तौर इस्तेमाल थियो आहे जेको काई शइ जी जेको आहे यकीन ॾियारे थो, काई कम जे जेको आहे थियण में जेको आहे यकीन ॾेखारे थो त इहो जेको कमु आहे उहो थियो आहे। जीअं आहे surely she is mistaken त यकीनन हुनखां ग़लती थी आहे। त माना इन जेको आहे कम में जेको आहे इन जुमिले में असांजो surely आहे उहो काई कम जे थियण जी जेको आहे यकीन ॾियारे रहियो आहे, यकीन ॾियारे रहियो आहे। त इन जे करे हिते जेको असांजो surely आहे उहो असांजो एडवर्ब ऑफ अफर्मेशन आहे। उन खां पोइ he certainly went home, हिते जेको असांजो लफ्ज़ आहे certainly इहो बि जेको आहे एडवर्ब ऑफ अफर्मेशन के जेको आहे शो करे रहियो आहे। त he certainly went home त हू यकीनन या हू पक सां जेको आहे घर वियो। त माना हिते बि जेको आहे असांजो certainly जेको आहे उहो बि अफर्मेशन के जेको आहे असांजे जेको आहे बिलीफ के जेको आहे शो करे रहियो आहे। त असां इन जे करे इनखे चई सघूं था त इहो जुमिले में जेको certainly आहे इहो बि असांजो एडवर्ब ऑफ अफर्मेशन आहे जेको कंहिं कम जे थियण जी तरदीद करे रहियो आहे। ठीक है। उनका पोइ yes he will come, इते भी yes जेको आहे वो असांजो अफर्मेशन के जेको आहे शो करे रहियो आहे। त yes भी असांजो जेको आहे वो एडवर्ब ऑफ अफर्मेशन आहे। yes हा he will come, हा हू ईंदो। हिते भी कंहिं कम जे जेको आहे थियण जे बारे में जेको आहे श्योरिटी जेको आहे यकीन या बिलीफ ॾेखारे रहियो। इन जे करे जेको आहे असांजो surely, certainly ये जेको आहे असांजा एडवर्ब ऑफ अफर्मेशन आहे। उनखां बाद में असलम, does not go, इते जेको not इते इस्तेमाल थियो आहे असांजो एडवर्ब ऑफ नेगेशन आहे जेको काई कम न थियण जी जेको आहे असांखे काई कम न थियण जे बारे में जेको आहे ॿुधाए रहियो आहे। त पोइ इन जेको आहे जुमिले में असलम does not go, असलम नथो वञे, हिते माना जेको आहे असांखे नाकारी या नेगेशन जी जेको आहे माना शो थी रही आहे। त हिते जेको असांजो नॉट आहे असांजो एडवर्ब ऑफ नेगेशन इस्तेमाल थियो आहे। उनखां पोइ आहे आई डू नॉट नो, मूंखे ख़बर न आहे हिज वेयर अबाउट, उन जे बारे में। हिते भी जेको असांजो नॉट इस्तेमाल थियो आहे उहो भी जेको आहे असांजो नेगेशन एडवर्ब ऑफ नेगेशन के शो करे रहियो आहे। इन जे लाइ असां चवंदासीं नॉट जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ नेगेशन आहे। त हाणे असां जेको आहे पहिरें ॿिएं ऐं टें जुमिले में असां ॾिठो हिते yes, certainly ऐं surely जेको आहे लफ़्ज़ इस्तेमाल थिया आहिनि जेके कंहिं कम जे थियण माना हाकारी जुमिलनि के जेको आहे हाकारी जुमिला असांखे जेको आहे उहो शो करे रहिया आहिनि या उहे असांखे जेको आहे एडवर्ब ऑफ अफर्मेशन जेको आहे उन जे बारे में ॿुधाए रहिया आहिनि। त इन जे करे जेका बक़ाया ॿ जुमिला आहिनि उन में असांखे जेको आहे नॉट इस्तेमाल, डज़ नॉट इस्तेमाल थियल आहे ऐं डू नॉट इस्तेमाल थियल आहे। हिते असांजो नॉट ऐं हिते असांजो जेको नॉट आहे उहो एडवर्ब ऑफ नेगेशन के शो करे रहिया आहिनि। इन जे करे असां उहे एडवर्ब ऑफ नेगेशन आहे। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।